को बुद्धे सी केड़ा से केड़ा गलत है। दुनिया में सच्चा नोट भी हलन था, कूड़ा नोट भी हलन था। यहाँ है ना बा खबर किए पवे तो सच्चो नोट केड़ो आ, कूड़ो नोट केड़ो आ। गवर्नमेंट हिकड़ी मशीन भी ईजाद कया, उनते नोट के रखंदो मशीन बुधाईंदी है सच्चो नोटा है कूड़ो नोटा। सच्चो सोन भी हले थो, कूड़ो भी हले थो। क्या है ना बा पर सोनारन वट औजार रखला, उन्हें औजार ते रखी करे तवांगे बुधाईंदा ते सच्चो आहे कूड़ो आ। अकीदा सही भी आहिन, गलत भी आहिन, मजहब सही भी आहिन, गलत भी आहिन। पतो किए पवे केड़ो सही आ केड़ो गलत आ। अल्लाह फरमाए तो मां 3 पारन की सूरत में हे कुरान मोकलो तमा पांजा अकायद हिनते भेजो तवांगे पतो पेजी विंदो ते सच्चो आ हे कूड़ो आ, हे सच्चो आ हे कूड़ो आ। हे जन्नतन जो मजहब थव, हे जानमन जो मजहब थव, हे रब रहमान जो रस्तो थव, हे शैतान जो रस्तो थव। नसीब अपना पसंद अपनी तवाजी मर्जी जे करा वठो। फरमाए दो इन्ना हदैना उस्सबील इम्मा शाकिरun व इम्मा कफूरा। अल्लाह फरमाए जो कुरान के जरिए मां हिदायत गुमराही जा कई रास्ता समझाया थमाव, हाने तव्हांजी मर्जी आ जड़ो रस्तो इख्तियार कयो। अर्ज पे कम जी महल की बुनियाद बिल्डिंग जेका होंदी आ उन जो सजो मदार बुनियाद जे मथा हुंदो आ। अमाल जो बुनियाद भी अकीदे जे मथा थव। तवक्कल अल्लाह जी जात जे मथा रखो। अकीदो अकद खबर तला, अकद जी माना है गंढ। मना दिल के अंदर हिकड़ी मजबूत गंढ बदनी आ जेका ढरी के भी किस्म जी न थिए या गंढ बदनी आ तो मुश्किल कुशा भी अल्लाह, हाजत रवा भी अल्लाह, नफे जो मालिक भी अल्लाह, नुकसान जो मालिक भी अल्लाह, मौत जो मालिक भी अल्लाह, हयाती जो मालिक भी अल्लाह, इज्जत जो मालिक भी अल्लाह, जिल्लत जो मालिक भी अल्लाह, बीमारी देने वालों भी अल्लाह, शिफा देने वालों भी अल्लाह, औलाद देने वालों भी अल्लाह, तो औलाद वापस करने वालों भी अल्लाह। सब कुछ अल्लाह के हाथ में आ, मखलूक के हाथ में कुछ भी ना है। सब कुछ अल्लाह के हाथ में आ, मखलूक के हाथ में कुछ भी ना है। फरमाए तो कुल कुल्लुम मिन इंदिल्लाह ये आयत वनी करे घर में वही कुरान खोले दिस जाए। यो तर्जुमो न हुजे या मफहूम न हुजे, चोर जी सजा मुंजी सजा। फरमाए दो ओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए दो ओ मुझा महबूब नबी, ओ मुझा दिलबर नबी। कुरान में लिख रहा ताकि तुझी उम्मत के पतो पवे त हर कुछ मां अल्लाह दे हाथ में आ। ऐलान करायण वारो अल्लाह, ऐलान करायण वारो अल्लाह, ऐलान करण वारो मुहम्मदुर रसूलुल्लाह, बयान करण वारो कलामुल्लाह। हाँ भाई जे शक करणो थई त अल्लाह जी जात ते कर, जे शक करणो थई त मोहम्मद मुस्तफा ते कर, जे शक करणो थई त कुरान ते कर। जे अल्लाह जी जात के सच्चो तो मने, मुझे पाक नबी मोहम्मद अरबी के सच्चो तो मने, कुरान के सच्चो तो मने, तो कोई मनणो पवंदुई तो सब कुछ अल्लाह
जे हथ में आ छो त इया गाल मुंह न कया इया गाल अल्लाह कराइया मोहम्मद मुस्तफा बयान कया कुरान तमा असा के बुधाइया फरमाए तो सुना नबी तू ऐलान कर हर शे मां अल्लाह जे तरफों आ हर शे अल्लाह जे तरफों आ नफो मिलई भी समझ जाए अल्लाह जे तरफों आ नुकसान मिलई भी अकीदो रख जाए रब जे तरफों आ बेशक औलाद मिलई भी अकीदो यो रख जाए त रब दिनो आ बेशक जेकरा औलाद के रब घुरावई भी समझ जाए त अल्लाह घुरायो आ सेहत मिलाए भी अकीदो रख जाए त रब सेहत दिनिया बीमारी मिलई भी अकीदो यो रख जाए त रब बीमारी दिनिया वरी जेकरा शिफा मिलई भी अकीदो यो रख जाए त रब शिफा दिनिया ये ना रास्ते में एक कोई भी मनुष्य ना है हर शे अल्लाह जे तरफों आ बद तो सब कुछ अल्लाह जे हाथ में आ मखलूक फरमाई इज़ क़ालत इम्रातो इम्रा लकमा फी बदनी फरमाओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जी मुझा घरवारी हजरत हन्ना जो किस्सो तो उम्मत के पड़ी बुधा ताके क़यामत तई अचण वारी तुंहिंजी उम्मत के पतो पवे मर्दन के भी पतो पवे औरतन के भी पतो पवे नंढन के भी खबर पवे वडन के भी खबर पवे नेकन के भी खबर पवे गुनाहगारन के भी खबर पवे कायनात के हिक हिक इंसान के पतो पवे त नजर अल्लाह जे नाले जी थींदी आ बस अल्लाह जे नाले जी थींदी आ औलाद अल्लाह दींदो आ औलाद अल्लाह का घुरबो आ न बियो को दींदो आ न बे का घुरबो आ न बे कंदी बात थींदी आ न बे कंदी बात फरमाए तो इज़ क़ालत इम्रातो इमरान रब्ब इन्नी नज़रतु लक हजरत इमरान जी घरवारी हजरत हन्ना औलाद कोने को उम्मीदवारी थया उन जमाने में इबादत जो यो तरीको हो तो जाके पुत्र जमंदो हो बास बासींदा हाथ जे बचड़ो जमंदो हो तो बैतुल मुक़द्दस जो मुजावर बनाईंदा थे बीबी साहबा के उम्मीदवारी थया बास्ती बासे सिद्धो सरातन ये नथी चवे अल्लाह पुत्र दे तुझे नाले दी बास्ती बासा बल्कि चवे दी अल्लाह हे पेट में जेको बच्चो आ तुझे नाले दी बास्ती बासा मना जिमनी तौर ते चवे थी अल्लाह पुत्र दी जाए तुझे नाले दी बास्ती बासा बुधो चांजा साहब तमासा भी बास बासिंदा हो का चवंदी का सांजी अमर चवंदी अल्लाह पुत्र दी जाए नूरानी ते चार दे गुलाई दम का चवंदी अल्लाह पुत्र दी जाए बकरो बनी करे भिक्षा ते दबा कदम का चवंदी अल्लाह बकरो दी जाए सुख्या खणी कलंदर ते वींदम काथे वंदिया छुटल शाह ते वींदम काथी चवे काथे वींदम काथी चवे काथे वींदम पर हजरत इमरान जी घरवारी चवे थी रब इन्नी नजर तो लक अल्लाह फरमा मुझा पाक नबी मोहम्मद अरबी मुझी बानी हजरत इमरान जी घरवारी हजरत हन्ना जो किस्सो तो उम्मत के पड़ी बुधा ताके तुमी हिके गो मत्याणी के पतो पवे त नजर मां अल्लाह जे नाले जी थींदी आ औलाद दींदो बीमार सुभान अल्लाह बीबी साहबा फरमाई थी रब्बी नजर तो लग माफी पत्नी मुहर्ररा
अल्लाह आए जेको पेट में बच्चो आ यो मां तुंहिंजे नाले जी बास थी पासिया यो जमंदो दुनिया जो को भी कम कान वठंदी मास तव्हां असांखे वरी पुट थींदो आहे छा चवंदा साईं पुट थींदो इंजीनियर कंदो मास डीसी कंदो मास हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी तमन्ना आहे को चवंदो कारी साहब कंदो बहरहाल बीबी साहब अचे थी अल्लाह हे बचड़ो जमंदो मां तुंहिंजे नाले जी बास थी पासिया दुनिया जे सभिनी कमनि खां आज़ाद कंदी मास पंहिंजी ख़िदमत भी कोन वठंदी मास या अल्लाह बचड़ो जमंदो बैतुल मुक़द्दस में छॾे ईंदी मास उते तुंहिंजे खाने जी ख़िदमत भी कंदो रुकू भी तुंहिंजा कंदो सजदा भी तुंहिंजा कंदो नज़र भी तुंहिंजी कंदो न्याज़ भी तुंहिंजी कंदो सजदा भी तुंहिंजा कंदो हमद भी तुंहिंजी कंदो सना भी तुंहिंजी कंदो वखाण भी तुंहिंजी कंदो अल्लाह बच्चो दे तुंहिंजे नाले जी बास दी बासिया अल्लाह के हज़रत इमरान जी घरवारी जाए अल्फाज अहिड़ा वणिया खुदा जी ज़ात जो कसम हालांकि हे वाक़ियो मुंहिंजे पाक नबी मोहम्मद अरबी खां हज़ार साल पहिरियां जो वाक़ियो आहे लेकिन अल्लाह से कुरान में रिकॉर्ड कराए इन उम्मत के हिदायत ॾिनी फरमाई दुनिया वारो जे नज़र करणी थव तुम्हारा रब जे नाले जी कजो न्याज़ करणो थव भी मां अल्लाह जे नाले जो कजो इनजे करे काइनात जो नबी नबियन जो नबी इमामुल अंबिया खातमुल अंबिया नबीउल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान तो करे फरमाए तो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन फरमाए तो मुझा अल्लाह मुझी निमाज भी तुझे ला मुझी कुर्बानी भी तुझे ला मुझी जिंदगी भी तुझे ला मुझी ममाती भी तुझे ला सलाह शरीफ बेगम बीबी साहबा दुआ घुरिया अल्लाह मां तुझे नाले जी बात बासी थम बचड़ो जमंदो बैतुल मुक़द्दस जो मुजावर बनाईंदी मास जरा बचड़ो जायो बीबी साहबा जो ख्याल हो तो पुट जमंदो पर न्याणी जमी पई मुफस्सिरीन लिखियो हज़रत इमरान नबिया आई हज़रत हन्ना नबी जी घरवारी हज़रत मरियम जी अम्मा है हज़रत ईसा नबी जी नानी इनका वधिक साहिब विलायत औरत थी सके थी इनका वधिक का बीबी थी सके थी आज तमाम असा के बीबियों बुधाइन थियूं समय मेलन जा हाल हेरे कुरान में लिखियो पियो हज़रत इमरान जी घरवारी पेट में बच्चो ख्याल त न्याणी पुट जमंदो पर जानी त न्याणी जणे कुरान तो फरमाए फलम्मा वदाता कालत रब इन्नी वदातुहा उनसा अजब में पेजी वही हैरत में पेजी वही त बास त बासी हम पुट जमंदो बैतुल मुक़द्दस में छॾे ईंदी मास पर हे त न्याणी जमी पया चवे दी या अल्लाह मांजो त ख्याल यो हो त मांगे पुट जमंदो पर हे न्याणी जमी पया बुधो चांजा साहबो इंदी गरा क़वामन ज़ाबाबे सा मुसलमानो मालूम थियो त आलिमुल गैब मुंहिंजो अल्लाह हुआ
अल्लाह जो इल्म का क्या अल्लाह है इंदे करे फरमाई कुल्ला यालमु मन फिस समावाति वल अर्दिल गैब इल्लल्लाह। फरमाए ओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जी मुझा साईं सुना तू ऐलान कर मैं तुझो ऐलान कुरान में लिख रहा ताकि तुझे उम्मत के पतो पवे तुझी उम्मत जो अकीदो दुरुस्त थिए त आलिमुल गैब रुगो माला हो। फरमाई सुना उम्मत के सदे करे बुधा तो जा मखलूक आसमानन में रहे थी जा मखलूक जमीनन में रहे थी कोई भी गैब दान ना है आलिमुल गैब सिर्फ अल्लाह है। अरे बेगम बीबी साहब चवे या अल्लाह मात समदो हो पुत्र जमदो पर न्याणी जमी पया अल्लाह पाक फरमाए ओ वल्लाह आलम बिमा वज़त वलैस ज़करु कल उन्सा। कुरान तो फरमाए अल्लाह के तो पतो हो तो पुत्र न जमंदो न्याणी जमंदी। अल्लाह फरमाए ओ इमरान जी घरवारी मां रब के तो पिराई पतो हो तो पुत्र न जमंदो न्याणी जमंदी। लेकिन मायूस न थी हे जेका न्याणी दिनी थमाए या का मामूली न्याणी ना है वडी अजमत वारी न्याणी दिनी थमाए वडे मान वारी न्याणी दिनी थमाए वडे शान वारी न्याणी दिनी थमाए जे पुत्र जी तो के तमन्ना हुई जे पुत्र जी तो के ख्वाज हुई है न्याणी हजार मर्तबा होने का वधीक शान सुभान अल्लाह। तमासा जी ख्वाज आउंदिया त पुत्र जमे पर 1,24,000 नबियन जो सरदार मुझो पाक नबी मोहम्मद अरबी तो फरमाए तो जब मुझे उम्मती जे घर में पीरा न्याणी जमे उन्हें के मां मोहम्मद करीम जे तरफा मुबारका मुसलमानों न्याणी रहमत थव नानी जे पैदाश जे नाराज न थींदा कयो खुश थींदा कयो छो त जे घर में पहिरियां न्याणी जमंदी आ ओ उनजे तरफ अल्लाह जी ज़ात जो कसम आ गुंबद खिदरा वारे साईं मोहम्मद मुस्तफा जे तरफा सलाम ईंदा मुबारक ईंदी थव न्याणी रहमत थव। पाण फरमायूं जेको मुंहिंजो उम्मती जंहिंजे घर में न्याणियूं जमन उन्हनि जी पालना करे उन्हनि जा सही रिश्ता कराए निकाह कराए उन्हनि जूं शादियूं कराए मां मोहम्मद करीम उन्हीअ जे जन्नती हुजण जो ज़ामिन आहियां। न्याणी निमाणी थव पर जेतरी न्याणी निमाणी आ जेडी हयादार आ एडा वरी उन्हीअ जा वालिदैन ज़ालिम भी आहिनि। पुत्र के जमीन में हिस्सो न दे तो बंदूक पर न्याणी निमाणी आ ओ मुसलमान जे तुझे पेट में पुत्र जायो और मां न्याणी भी जाई आ रब तो फरमाए जी तुझे पुत्र जो तुझे वर्षे में हिस्सो आए न्याणी जो भी हिस्सो पुत्र के भी हिस्सो दे न्याणी के भी हिस्सो दे बता कम जनी इन न्याणी जे केस जे अंदर जिंदगी जा अमल हल्या वनी इन हिकड़ी न्याणी दा जाति जे करे जुल्म जे करे जान में हलो वनी। बहरहाल अर्ज़ बेगम हजरत हन्ना रज़ियल्लाहु तआला अन्हा थी फरमाए अल्लाह मां तो समझो हो पुत्र जमंदो पर न्याणी जमी पया। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल
अलीम। अल्लाह मां पंहिंजे कौल में भी सच्ची आहियां, पंहिंजे नियत में भी सच्ची आहियां, मुझे गुफ्तगू के भी जाने थो, नियत के भी जाने थो। तो मां त इहो वाइदो कयो हम पुट जमंदो पर न्याणी जमी पया। अल्लाह मुझी बास कबूल फरमा। अर्शन ता आवाज आयो, रब्बे कायनात फरमायो फतकब्बला रब्बुहा। अल्लाह फरमायो बराबर मुझी बानी मां तुझे कौल के भी डिठम, तुझे नियत के भी डिठम। कौल में भी सच्चाई हुई, नियत में भी सच्चाई हुई। लिहाजा अगर न्याणी जाई आत्मा अल्लाह तुझे न्याणी जी बात भी कबूल तो कया। तुझे सदाकत दे करे, तुझी सच्चाई दे करे अज मां पंहिंजो कानून ही बदलाए तो छजा। हिन वक्त ताईं कानून यो हो तो बैतुल मुक़द्दस जे अंदर बास सिर्फ पुटन जी थी, पर अज का पोइ फरमाए मां पंहिंजो ज़ाब्तो ही बदलाए तो छजा। जेकरा को न्याणी जी बास बासींदो उहा भी मां रब कबूल कंदो। मां जनाब बीबी साहबा के खणी बैतुल मुक़द्दस में आई आ। उते बैतुल मुक़द्दस के खिदमतगारन में हजरत ज़करिया अलैहिस्सलात वस्सलाम भी हो। हजरत ज़करिया अलैहिस्सलात वस्सलाम अल्लाह जो नबी हो, लेकिन उनका पेरा कुरान तो फरमाए जरा न्याणी जाई आत न्याणी ॾाढी खूबसूरत भी हुई, ॾाढी सुणी हसीन जमील हुई। सुनो बच्चो जो को जमंदो आ तो उनजे लाइ खतरो हुंदो आ न, मता को नादिर नजर हणे, मता कोई हाफिज हसद करे, मता कोई दुश्मन दावत करे, यो खौफ थींदो आहे वालिदैन। रज़ी अल्लाह ताला अन्हा के जरा न्याणी जाइया अवल तो नी जे नाले जो इंतखाब करे त नजरे बद का हिफाजत कीअं कजे। फरमाए थी व इन्नी सम्मय्तुहा मरियम व इन्नी सम्मय्तुहा मरियम व इन्नी उईदुहा बिका मिनश शैतानिर रजीम। चवे थी अल्लाह न्याणी जेका जाई आहे जो नालो मरियम थी रखा। मुसलमानों नबी अलैहिस्सलात वस्सलाम फरमायो फरमाई मन वुलिद लहू वलदुन फलयुहसिन इस्महू व अदबहू फइज़ा बलग फलयुज़व्विजुहू। सुने नबी फरमायो जगह रब औलाद नसीब करे, औलाद जा वालिदैन जे मथा टे वडा हक आहिनि। घणा? टे। ओ अबे मावारा औलाद वारा ओ जरा तवज्जो कयो। मुझो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए औलाद जा वालिदैन ते टे वडा हक आहिनि। सही केड़ा? फरमाए पेरे औलाद जो हक इहो आहे बचड़ो ॼमे ख्वा न्याणी हुजे या पुट हुजे नालो सुहिणो रखो, नालो सुहिणो रखो, नालो तौहीद वारो रखो। नाले जो वॾो असर थींदो अथव। नालो तौहीद वारो हूंदो इहो मुवैद थींदो, इहो रब जी ज़ात ते तवक्कल कंदो। पर जे नालो शिरक वारो हूंदो यो कबर चटू थींदो, यो पीरन जो पुजारी थींदो। शिरकिया नालो न रखो, नालो सुहिणो रखो। तव्हां सां वरी नालो कहिड़ो रखंदा? हिकिड़ा नालो रखंदा अब्दुल नबी, नबी जो बानो। अब तव्हां सां अल्लाह जा बाना आहियूं कि न नबी जा बाना? अल्लाह जा साईं। ब्यावरी नालो रखंदा पीर बख्श, कलंदर बख्श। पीर बख्श माना पीर बख्शो, कलंदर बख्श माना कलंदर बख्शो, नबी बख्श माना नबी बख्शो। मां तव्हां खां पुछां थो औलाद अल्लाह ॾींदो आहे कि न पीर ॾींदा आहिनि? अल्लाह।
हाँ साईं अल्लाह पुछूं कुरान का औलाद केर दीदो बेशक पूछो फरमाए दो या बोले मैं यशा इनासा वया बोले मैं यशा उद्दुपूर औ युद्दविजुहुम दुकुराना व इनासा वयजालु मैं यशा वक़ीमा। अल्लाह तो फरमाया मां मर्दी है जो मालिक आया मर्दी पवे दुर्गो न्याणियों न्याणियों दिया ये मर्दी पवे दुर्गा पुत्र ही पुत्र दिया ये मर्दी पवे तो पुत्र भी दिया धिया भी दिया जोड़ा जोड़ा दिया पर जे संड भराए छड़ा भी मुझी मर्दी पुत्रन कान भी सिखाया न्याणी कान भी सिखाया ये मां न दिया दुनिया जा दर घूमिया किथा भी न मिलंदी। तो फरमाए सोने नबी फरमाई औलाद जो नालो सुनो रखो तो ही द्वारो नालो रखो पाण फरमाए सुने में सुनो नालो हुआ जंहिंजे मुंड में अब्दियत हुजे यानी अब्दुल रहमान नालो रखो अब्दुल कयूम नालो रखो अब्दुल समद नालो रखो नबियन स्वारन जा नाला रखो सहाबा जा नाला रखो ओलिया जा नाला रखो उलमा जा नाला रखो वलियन जा नाला रखो। पर तव्हां असांजो हाल वरी छा आहे टच मोबाइल जो ज़मानो आहे जदीद ज़मानो आहे जदीद दौर आहे केबलूं लॻियूं पियूं आहिनि ॾिसंदासीं केबल ते जेका छोरी सुठी नाच कंदी उहो वरी न्याणी ते नालो रखंदा इहो ज़ुल्म आहे कि न आहे मां ग़लति थो ॻाल्हायां बिल्कुल जुल्म आहे बिल्कुल खुदा जी दा जो कसम मुसलमानन जो न्याणियों अब्बो भी मुसलमान अम्मा भी मुसलमान बच्ची न्याणी भी मुसलमान नालो वरी काफरन जो यहूदियन जो नसारन जो बेहया औरतन जो नालो नाच करण वारन जो नालो वो जालिम जे न्याणी ते तू डांसर जो नालो रखंदे बेहया औरत जो नालो रखंदे पो न्याणी ते असर कीअं न थींदो। अल्लाह यो तवा असांजे गलत नालन रखण जो असर यो न्याणी जेका हयादार हुई जेका पाक सामन न्याणी हुई जंहिंखे ज़ुबान मुंह में न हुई जो अब्बे जे साम्हूं ॻाल्हाए सघे उहा हयादार न्याणी एॾी बेहया थी जो अब्बे जे इज्जत जी परवाह न कई खानदान जे इज्जत जी परवाह न कई चाहींदड़ सां वञी कोर्ट में लव मैरिज कई हिकड़े पासे अब्बो पटको लायो बीठो आहे मां मुंहिंजे इज्जत जो ख्याल कर खुदा जी ज़ात जो कसम आहे कई वाक़ियात अख़बारनि में ॾिठासीं पढ़ियासीं ॿिए पासे अमड़ मिनथू थी करे मां तुंहिंजी मां आहियां मां तोखे उजागा करे तुंहिंजी पालना कई थमाए टे पासे भाउ भाऊ ॿधो बीठो आहे चौथे पासे भेड़ूं मिनथियूं थियूं कनि मासूं मिनथियूं थियूं कनि पर हे एॾी बेहया आहे जो कंहिंजी बि परवाह नथी करे सभिनी जे मथे में धूड़ विझी करे चवे थी मां हिन खां सवाइ ॿिए कंहिंखे सुञाणाई नथी। अल्लाहु अकबर मुसलमान जे न्याणी जो नालो तू फातिमा रखे हा न्याणी जो नालो तू उम्मे कुलसूम रखे हा न्याणी जो नालो तू रुकैया रखे हा न्याणी जो नालो तू मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जे न्याणियुनि जा नाला रखे हा पैगंबर जी सुन्नत ते अमल करे हा उन्हनि खे दीन जी तालीम ॾे हा इहो ॾींहुं तू न ॾिसे हा पर तो पाण सा पाण जुल्म कयो आहे हिकिड़ो माण्हू पंहिंजे जिस्म ते पाण गोली हलाए पोइ वरी चवे त मां सां ना थियो इहो त बेवकूफ़ आहे पाण ते गोली पाण हलाई आहे हलकत जो कहिड़ो ॾो आहे। बहरहाल सुणे नबी फरमाई जागे रब औलाद दे औलाद जो पहिरियों हक़ दस उन्हनि जो नालो सुहिणो रखे नालो तौहीद वारो रख ऐं ॿिए नंबर ते पाण फरमायूं अदबहू ॿियो औलाद जो हक़ इहो आहे जॾहिं शूर संभाले सम्झ लाइक़ थिए लिखण पढ़ण जहिड़ो थिए त उनखे क़ुरान जी तालीम ॾे हदीस जी तालीम दीन जी तालीम पर तव्हां असां वरी छा कंदासीं जंहिं महिल ॿारड़ो घुमण फिरण जहिड़ो थींदो त ॿकरियुनि जो धण वठी ॾींदासीं ईअं न भाउ
बकरन जो धन 7-8 सालन जे बार के बकरन जो धन वठी दींदा रे मेहूं वठी दींदा रे होटल ते बेरो बिहारींदा रे या का जमींदार जे बंगले ते छडेंदा रे उते कोची हणे बुहारी दी इहो अगो अमा पंहिंजे औलाद ते जुल्म बेशक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औलाद जो तवां ते इहो हक़ आ शूर संभाले लिखण पढ़ण जहिड़ो थे अबे अमा ते फर्ज़ आ इन्हनि खे दीन जी तालीम ॾे इन्हनि खे इल्म सिखाए दीन जी तालीम न सेखारींदासीं पोइ वरी चवंदासीं साईं मौलवी साहब तावीज़ ते लिख देवी क्यों बाबा साईं पुट रोज पिया बेइज्जती कराईंदा वो बुढ़ड़ी वरी मस्जिद जे इमाम साईं मौलाना साहब तावीज़ ते लिख जावे न्याणी रोज पे बेइज्जती करेंदी है तो न्याणी को कुरान पढ़ाया ही कौन न्याणी को हदीस पढ़ाई कौन वो तालीम जे अंदर अबे अमा जो अदब सेखारियो तो ने वो तालीम तो दिनी कौन तो अंग्रेजन वाली तालीम ने उन्हें के दिनी तो तुझी बेइज्जती न करे दो इज्जत वो तालीम जे तालीम में यो बुधाए वियो हुजे त अबे अमा जे कदमन में जन्नत आ जे उहा तालीम ॾियूं हा त ये ॾींहं ॾिसणा न पवन हा अॼु अज़म कयो बच्चन जा नाला तौहीद वारा नाला रखंदासीं बचड़ा जेसी ताईं शूर लिखण पढ़ण जहिड़ा थींदा त उन्हनि खे दीन जी तालीम सेखारींदा उम्मीद कयूं था इंशाल्लाह आगे बाबा केर मदरसा में पढ़ावे मुले चीतन कुमार सन येन सही मां चवंदो आहियां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे खुदा गवाह कायनात में सब का भलो जेकॾहिं रब खाराए थो तो कुरान वारनि खे थो खाराए सब का भलो जे पराए थो भी कुरान वारनि खे थो पाराए सभिनी का भली जे सुकून वारी निंड थो कराए भी कुरान वारनि खे थो कराए मां तव्हां खां पुछां थो अबा ज़रदारी साहब वटि दौलत घणी आहे की न साईं मौलाना उर्स साहब वटि ज़रदारी वटि साईं नवाज शरीफ साहब वटि दौलत घणी आहे की न साईं मौलाना उर्स चांडे वटि कुरान जे दफ़्तर हा साईं हुननि जा पघर नथा सुकनि ऐं हे वते तो हरू भरू बि डाकार ॾियो हा साईं या हिन कुरान जी बरकत अथव जमीनन वारा परेशान नौकरियन वारा परेशान पर कुरान वारन तारब परेशानी हराम करे छड़ी ओ या मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ जी बरकत सुने नबी फरमायो चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई नज़र अल्लाह इमरान समय मकालती फवाहा मौलवी दुआ घुरे कंहिंजे लाइ पीर दुआ घुरे कंहिंजे लाइ कोई घुरे पर कुरान वारनि जे लाइ 1,24,000 नबियनि जे सरदार मोहम्मद करीम दुआ फरमाई अल्लाह उन्हनि माण्हुनि खे ख़ुशि रखजांइ तरो ताज़ा रखजांइ जेके मुझे कुरान के पढ़न वरी ॿियनि खे पढ़ी ॿुधाइनि जेके मुझे हदीस के पढ़न वरी ॿियनि खे पढ़ी ॿुधाइनि अल्लाह उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾिजांइ रब उन्हनि खे ख़ुशि रखजांइ मां थो चवां अल्लाह मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जी दुआ क़बूल कया हे उन मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जी दुआ जो नतीजो आहे जो अरबपति परेशान आहे पर 5,000 वारो वगे के गुली दयो पटको बध्यो डाली के तेल मखियो डकार दीदो थो अते ए दुआए मुस्तफा जो नतीजो बहरहाल मुसलमानों कुरान बच्चन के पढ़ायो खुदा दी जात जो कसम रब दुनिया में भी इज्जत दींदन आखिरत में भी रब इज्जत हिनन के दी इज्जत मिलती पर हिनन जे सदके आप अमा के भी रब इज्जत अता कंदो एडी इज्जत अता कंदो जो सुने नबी फरमायो क़यामत जे दी कुरान वारन जे वालिदैन के सदे रब एड़ा ताज पाराइंदो जन जी रोशनी दुनिया वारे सिज का भी वधीक होंदी
तारो तेकम सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमाई औलाद जा वालिदैन ते टे वडा हकीम पेरो तो बचड़ो जमे त नालो सुनो रखो बे नंबर ते जना शूर संभाले तुरन के बकरन जो धनार न कयो उनन के होटलन जो भेरो न बनायो उनन के वडेरन जो नौकर न बनायो व अदबहु उनन के अदब सिखायो उनन के कुरान की तालीम दो उनन के हदीस की तालीम दो उनन जो तवाने मतऊ फर्जा टे नंबर ते पान फरमायो फैदा बलग फलयुज़विजु ट्रियो औलाद जो वालिदैन ते हक़ इहो हक़ जे वक्त बालिग थियन ये न जे वक्त कोढ़ा थियन हदीस जा लफ्ज़ आहिनि कुरान मुझे साम्हूं आहे छा फरमाई फैदा बलग जे वक्त बालिग थिए फलयुज़विजु सुने नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब आए पैगंबर जी फतवा था मता सुबाने मेरी मुंह जे खिलाफ नहीं गाय फायर कर का जी फतवा है सुने नबी जी फतवा है फरमाई फैज़ा बलग फलयुज़विजु हे वरी हाने एक माण्हू अगई न था पढ़ाइन या वरी हुकुमरान असा के बेगैरत एड़ा लगाइन जो वे चवन था त 18 साल वारी का घट जो त निकाह थींदो ही कोन जेको 18 साल का घट निकाह कराइंदो ने ते एफआईआर थी जेल मोकली था पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए फैदा बलग फलयुज़विजु हे वरी चवन था 18 साल का घट उम्र हुंदी त निकाह थींदो ही कोन यो मुलो भी जेल में पिणस भी जेल में तो उनकी वालदा भी जेल में मां तो चवा साइन पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुकाबले में जो कानून आ उन ते लानत था लख लानत असा के जेल कबूल आ लेकिन असा इन कानून के मनण जे लाए तैयार न आहियूं नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर फरमाई फैदा बलग फलयुज़विजु जे रब पुटड़ो दिनो थई जवान थे शादी कराए जा जे रब न्याणी दिनी थई जे वक्त बाले थे शादी कराए जा यो इंतजार न कजा त मखड़ो अचो थिए हे वरी थे नौकरी जे इंतजार में बैठा नौकरी वाला थी वे न हां भाई क्या खास है एकड़ा नौकरी जे इंतजार में जिंदगी औलादू बर्बाद करे वेही रहा एकड़ा वरी मालदार दामाद जे इंतजार में जिंदगी न्याणिन जो बर्बाद करे वेही रहा मालदार मिले अमीर जो पुट था का वठे अरे चरी जा पुट तू पान गरीब तो का गरीब वठंदो अमीर तो का किथे वठंदो हां भाई पान जोड़ो बोल न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फैदा बलग जे रब पुट दिनो थई या न्याणी दिनी थई जे वक्त भी हद बुलूगत में कदम रखे उन्हें के पढ़ाण में देर न कजाए छोत जे कर पुटन के भी न पढ़ाई दो न्याणन के भी न पढ़ाई दो ते मुआशरो खराब थी दो दिना दिनी बुराई फैलवी बेहयाई थी दी नतीजे में कत्लो गारत थी दो इंसानियत जो खून वहदो भाईया हे वरी बेगैरत पढ़ाइन भी न था वरी आजाद छडे था जे गलत तो कना एकड़े पासे परनायन न था बे पासे वरी उन्हनि के बेपर्दा बाजारन में रुलायन था बेहाई न फिर भी जो छा थी दो को जेकरा काथे का गलती थी और ये छापरन के हीअं वकड़ ॾींदा क्लास नु खणंदा छा आहे असांजी गैरत जो मसलो अल्लाह गयूरा तो बेशक
अल्लाह गयूरा मुझो पाक नबी मोहम्मद अरबी भी गयूरा कुरान वारो पूरो निजाम भी गैरत वारो था। अल्लाह फरमाए तो कायनात वारो मुझे गैरतमंद पैगंबर मोहम्मद अरबी जा उम्मतियो जे चायो था दानी इज्जत महफूज रहे तो कोई मुझे फरमान ते अमल कजो जो जवान थे भी पढ़ाने में देर न कजाए न्याणी जवान थे भी पढ़ाने में देर न कजाए वक्त ते उन्हनि जा निकाह कराए जो शादियों कराए जो पर्दे जो एतमाम कजो तवानी दुनिया आखिरत में इज्जत के महफूज करो मां रब्बे कायनात जो कमा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मानू शादियूं टिन वजन जे करे कंदा आहिनि हिकिड़ो हुस्न जे करे इन से हुस्न जे करे खोड़ मुसलमान बागड़ियां ते चढ़ाई ईमान तात खणी वेही रहा भैया हेॾो सारो मुसलमान क़ौम आहे इन्ही करे छितो तो थे मरे थो कि तो न बस मां ॾिसां ई न के तो सुने नबी फरमायो फरमाई मानू शादियूं टिन वजन जे करे कंदा आहिनि हिकिड़ा शादियूं कंदा आहिनि हुस्न जे करे ॿिया शादियूं कंदा हिन माल जे करे ॿिया वरी शादी कंदा हिन नसब जे करे चोरी भले कहिड़ी बि हुजे कुझु हुजे पर साईं रईस जी धीउ आहे नालो थिए सरदारनि मां शादी कई के वरी चवंदा बाबा भले जदी सदी आहे पर माल वारी आहे न। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो फरमाई मां तव्हांखे हे पैगाम ॾियो थो वञा हे सबक़ ॾियो थो वञा न हुस्न ॾे निहारजो न नसब ॾे निहारजो न दौलत ॾे निहारजो दीनदारी ॾे निहारजो दयानतदारी ॾे निहारजो रिश्तो ॾिजो भी उन छोकरे खे जेको दीनदार हुजे दयानतदार हुजे सच्चार हुजे वठजो भी उन खां न्याणी भी उहा वठजो जेका हयादार हुजे दीनदार हुजे नेक हुजे भले नसब में शादी हुजे हुस्न में शादी हुजे। इहो ई वजह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ उम्मत के बुधायो कोन बल्कि अमल करे भी नमूनो पेश कयूं। अता मुलन जी हालत क्या है वायद हिकड़ो कंदा थे सुबह ते असा जो अमल वरी बियो ॾिसंदा पाण के पाण मानू चवे पर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जेको उम्मत के तरस दिनो उन ते अमल भी करे देखारियो सब का प्यारे में प्यारी न्याणी खातून जन्नत हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे लाए मुझे पाक नबी मोहम्मद करीम जे घोट जो इंतखाब कयो सुनो अलिया अली तुझी शादी तो कराया फातिमा था साईं वडी मेहरबानी पान फरमायंदा अली दे हवाल भला हक मार जा पैसा थई उठो चांजा साहब 1,24,000 नपियन जे सरदार मोहम्मद करीम जी न्याणी आ जे घोट सा निकाह तो थे उन जी माली हैसियत आहे जो मुझो साईं तो फरमाया ली फातिमा ज़हरा सा तुझो निकाह तो कराया बेखबर भला हक मार जा पैसा थई चवे तो साईं अल्लाह गवाह हिकड़ी तलवार का सवा घर में का भी शे नाहे सुभान अल्लाह पान फरमायूं अली तलवार तो मोमिन जो देवरा हथियार तो मोमिन जो देवरा तू मुजाहिदा तोड़ तलवार जो हुजण जरूरी आ
दो मुसलमानों मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जा सावा गैरतमंद भी हाथ बहादुर भी हा खुदा जी जात जो कसम पैगंबर पाक जे साहबा किराम जी तारीख़ ॾिसो उन्हनि जे सीरत जो मुतालो कयो उन्हनि जे घरनि में मानी न हुई पर चार चार तलवारूं दुश्मन सां लड़न जे लाइ हुयूं डिशूं भी होंदियूं टच मोबाइल भी होंदी पर जिहाद जे नियत सां हिकड़ी गोली भी न हुई बहरहाल पाण फरमाइंदा अली दे खबर थी साईं अल्लाह गवाह तलवार का दवा का शे कोने कहा अली भला ज़िरे अथई थी रहा ज़िरे आहे ज़िरे हिकिड़ो लोलो आहे जेको दिफ़ा जे लाइ पाइबो ताकि तलवार असर न करे फरमाई अली तलवार जिहाद जे लाइ पंहिंजे घर में रख ज़िरे बाज़ार में खपाया वा खपाए हक मार जा पैसा खणी आयो आहे नबी अलैहिस्सलात व सलाम ने पंहिंजी न्याणी जो संग ॾिनो आहे अल्लाह कुरान में वाइदो थो करे फरमाए तो मुझे पाक नबी जी तमीर तव्हां जो कमा पुजा कुरान सचो हकानी सन्ना हकानी भोतारन जी गाल ते ईमान रखो था नवाबन जी गाल ते ईमान रखो था कुरान जी गाल ते ईमान छो नथा रखो बहरहाल पे कहूं मुझे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे रब औलाद दे औलाद जा वालिदैन ते टे वॾा हक़ आहिनि हिकिड़ो त बच्चो ॼमे त नालो सुहिणो रखेस वरी शूर संभाले त दीन जी तालीम ॾिएस जे बालिग थिए त उन्हनि जे पढ़ाइण में देर न करे तव्हां सां जो हाल वरी छा अर्ज़ कयूं सुने अली के सदे करे मुझो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए हजरत अली के घर में पैगंबर की न्याणी हुई न इन्हें का वधी को पाक खानदान थी सके थो हिनन के वरी चोर को छा चला साईं इज्जत पांजे हाथ में फरमाए अली जी मुझा साईं फरमाए अली तिन कमन में देर न कजा साईं केड़ा फरमाए अदान अचे नमाज जो टाइम थे त नमाज अदा करण में देर न कजा तव्हां सां चंदे अल्लाह ईमान दींदो पर जुमे का शुरू कंदा थे जने खुदा खां लिखराया आया जुमे ते मुल्क जेरो हुंदो जुमे ते जेरे हुजण जो को सर्टिफिकेट वठी आयो जिंदगी ते भरवसो ना है फरमाए अली नमाज जो टाइम थे अज़ान अचे नमाज पढ़ण में देर न कजा मता जिंदगी जो आखिरी घड़ी हुजनी या नमाज कदा थी वने कम जड़ी केड़े चेहरे सां बीहंदे बे नंबर में अली जनाज़ो अची वने मयत थी वने जनाज़ो हाज़िर थी वने त नमाज पढ़ाए उन्हें जे दफन करण में देर न कजा ऐं तव्हां सां जनाज़ो सामू रखियो पियो साईं बीजो साईं खमू अचे तो साईं रमू अचे तो हलो छाए साईं कराची का मानू कूल पिलादा खां अचन था रखो जनाज़ो अरे खलकत भी परेशान मयत भी उसते पया ए सब हमरा इंतजार में वो अची सा विजंदो छा बस उन्हें जे अचन सां वरी हमरा छा बख्श जी मिलो जा नमाज जे लाए जेका 5 वक्त नमाज आम उन्हें जे लाए हमरा के कोई फिक्र कोने तो जनाज़े जे लाए साईं नानो अचे तो चाचो अचे तो साईं जनाज़े में बेचारो शिरकत करे न बाबा फर्ज़े किफ़ाया है जेके अची वाबन ता लई तावे के हम पाण फरमायो अली जनाज़ो अचे तुने जे दफनाइण में देर न कजा 3 नंबर ते फरमाई न्याणी जवान थे तुन जे परणाइण में देर न कजा ओ मुसलमानों खुदा जी जात जो कसम आहे मुझे पाक नबी जे फरमान ते अमल कन तवां जो कमा तवां जे न्याणिन जी तवां जे अमड़िन जी इज्जत के महफूज करण रब्बे कायनात जो कमा आज अज़म कयो तो वक्त ते पाने न्याणिन जा रिश्ता कराईंदा थे इंतजार में न विहारींदा थे बहरहाल हर बेगम बस आखिरी गाल करे दुआ तो घुरा थकी पियो ना साईं हलो हलो साईं बिस्मिल्लाह कयो फोन कई था सचे तो साईं
सराय के थोड़ा सा साईं त मानी खाई आयो आहे, हिननि खे मानी कराए था हलाइनि। काबू आयो न तव्हांजे भला सलाह शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ सां जेके जागो था। अल्लाह अर्ज़ बेगम हज़रत अम्मा हन्ना रज़ियल्लाहु तआला अन्हा थी फरमायो इन्नी सम्मैतुहा व इन्नी सम्मैतुहा मरियम। ओ अल्लाह न्याणी जाया नालो मरियम रखियो थमाज़। अल्लाह के एड़ो नालो बणियो जो कुरान में लिख रहा है, उम्मत के हिदायत दी नहीं। तहां के भी न्याणियों जमन त नालो ने जो मरियम रखजो, नालो उन्हनि जो भलो रखजो, नबियन जा नाला रखजो, उन जो असर थींदो। उन जे नाले जी बरकत जे करे इन्हनि जे अंदर सुठियूं आदतूं पैदा थींदियूं, अखलाक भला थींदनि। अॻिते फरमाए थी वइनी उईदुहा व इन्नी उईदुहा बिका व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम। तव्हां असांखे बचड़ो जमंदो आहे भजन बोले दे नहीं तावीज़ लिखी दे बारो पर बता नजर लगा साईं पानी शीशो पड़े दे हिकड़ा वरी जायल वरी छा कना जूतो कटे टुकरो वरी कीची में विधंद ये आए कि असा जे पासे दाए पो हिते मता बुझाए दो जा कुछ बुझाए हिकड़ा नंढड़न बारन जे कीची में था जूता जो टुकरो विझन, हिकड़ा मां मेहन जे कीची में, हिकड़ा वरी सही चिंकचन कारण जे साम्हूं बधो था वठनि। अरे चरी जा पुट हे छा था कयो कि सही नज़र न लगंदी, जेको नज़र हणंदो उन जे बूथ ते जूतो लॻंदो, उन जे बूथ ते लॻंदो या तुंहिंजे बूथ ते लॻंदो। हिकिड़ा वरी सही के चवां जो वज़न जेको आहे तो 1.5 किलो त धागा वरी सही के चवां 2.5 किलो। सुभान अल्लाह। ये हालत आ मुसलमानन। हेरे कुरान तो फरमाए इंजे करे फरमाई लक़द का इंजे करे फरमाई वो फी क़ससिहिम ला इब्रा। फरमाई ये कुरान में रब जेके किस्सा बयान कया इन्हनि में तव्हां जे लाइ इबरत आ, तव्हां असां जे लाइ हिदायत। हेरे हज़रत अम्मा हन्ना रज़ियल्लाहु तआला अन्हा न्याणी जाया वडी खूबसूरत भी आ, खूब सीरत भी आ। नंढड़े लाइ अजीब अंदाज में गुफ्तगू थी करे इनजे करे बीबी साहब अचवे थी व इन्नी अब कुरान सचो है न व इन्नी सम्मैतुहा मरियम व इन्नी उईदुहा न का मुला दे तावीज़ लिखाइण जे लाइ थी वञे, न का शीशे पढ़ाइण जे लाइ थी वञे, न का कब्र तां खाके शिफा खणण जे लाइ थी वञे। खुदा जी ज़ात जो कसम आहे कुरान तो फरमाए अल्लाह जे हुजूर में हथ रखणी अर्ज़ थी करे ओ मुसलमानों फरमाए दियो ओ मुंहिंजा अल्लाह हिनमा पांजे बच्चे हिनमा पांजी न्याणी खे ऐं हिन जे पुष्ट मां जेको औलाद थींदो उन खे तुंहिंजे पनाह में थी ॾियां, तुंहिंजे हवाले थी कयां। अल्लाह बच्चो ॾिनो भी तो आहे, बख़्शजांइ भी तो। अल्लाह बच्चो ॾिनो भी तो आहे, हिफ़ाज़त भी तूं कजांइ। अल्लाह मुंहिंजे बच्चे जी नाज़रीन जे नज़रे बद खां भी हिफ़ाज़त तूं कजांइ, दुश्मननि जी दुश्मनी ऐं अदावत खां भी मुंहिंजे बच्चे खे पनाह तूं ॾिजांइ। अल्लाह शैतान जी शर का ही शरारत का भी मुझे बच्चे के पनाह तू ॾिजाए, छो तो सब कुछ तुझे हाथ में आ, मखलूक जे हाथ में कुछ भी ना है। अल्लाह मुझी तवक्कल भरवतो तो रब जी ज़ात ते आ,
मुझे बच्चे जी भी पारत थई हिंजे पुष्ट मां जेको औलाद थे उन्हीअ जी भी तोखे पारत आ मुसलमानों अल्लाह जी ज़ात जो कसम आ जंहिंजी तवक्कल रब जी ज़ात ते आ उनखे शीशा पढ़ाइण जी ज़रूरत कोन्हे का उनखे कुपन ते वञण जी ज़रूरत कोन्हे का उनखे तावीज़ पाइण जी ज़रूरत कोन्हे का उनखे मिठियूं खाइण जी ज़रूरत कोन्हे का उन्हनि जे लाइ अल्लाह काफ़ी आ बेशक 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 इन जे करे अल्लाह मयार थोड़े कुरान पाक में फरमाए तो अलैहि सल्लल्लाहु बि अब्दिही का फरमाई छा मां अल्लाह बाननि जी ज़रूरियात के पूरे करण जे लाइ काफ़ी न आहियां छा जो ॿियनि जे दरनि ते धिका था खाइनि फरमाए थो मां सभिनी जे ज़रूरियात के पूरे करण जे लाइ काफ़ी बि आहियां त शाफ़ी बि आहियां वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु खोले कुरान तर्जुमो वनी घर दिस जाए मता चई तो मौलवी साहब गलत गाल करे हो फरमाए तो वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु कुरान तो फरमाए जंहिंजो एतमाद जंहिंजी तवक्कल जंहिंजो भरवसो अल्लाह जी ज़ात ते अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे कुरान गवाह जन भी रब ते तवक्कल कई जन रब ते भरवसो कयो अल्लाह